राजा ही राजा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ राजा। अचो त लफ्ज़ राजा खे पढ़ूं ऐं लिखूं। अखरनि जा नाला रे अलफ ज़े अलफ। आवाज़ रा ज़ा। लफ्ज़ राजा। मददगार लफ्ज़ ही आहिनि। जुमलो ही राजा आहिनि। हय ज़ेरे ही रे अलफ रा ज़े अलफ ज़ा राजा। अलफ मंदा हे ज़ेरे हे नून ज़ेरे ने आहिनि। ही राजा आहिनि। राजा मुज़क्किर लफ्ज़ आहे। राजा अदद जमा ऐं राज़ो अदद वाहिद आहे। राजा गिरामर में इस्म आहिनि। राजा माना सिरुनि ऐं गारे मां जायूं ठाहींदड़, माइमार, ओसारी कंदड़। अचो त राजा लफ्ज़ खे लिखण सिखूं। रे अलफ ज़े अलफ राजा। ही जुदाई वारा अखर आहिनि। अखर कहिड़ा अथसि? रे अलफ ज़े अलफ। आवाज़ रा प्लस ज़ा। लफ्ज़ राजा। रे खे सिट खां थोरो मथां शुरू करे हेठि आणे ऐं गोल कबो। अलफ खे हमेशह सिट खां मथां लिखबो आहे ऐं सिट ताईं आणबो आहे। ज़े बि ईअं ई लिखबी। थोरो सिट खां मथां छिके हेठि गोल करे ऐं मथां टुको ॾेई ऐं अलफ लिखबुसि जेको सिट खां मथे लिखबो आहे। राजा। ही हो राजा लफ्ज़ जेको लिखणु सिखियासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। राजा ही राजा आहिनि।